दहशतगर्दनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि ऐं लियारीअ में बलोचनि ऐं सिंधियुनि जो क़त्लाम बंदि कयो वञे। हुननि वधीक चयो त एनआरओ तहत MQM जे 7000 दहशतगर्दनि मथां ख़तम कयल केसिस बहाल कया वञनि ऐं चश्मा कैनाल मां सिंध जो पाणी चोरी करण वारो सिलसिलो फौरी तौर बंदि कयो वञे। लाड़काणे में वकीलनि अदालती कार्रवाई जो बाइकॉट करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं नारेबाज़ी कई। टन मोहम्मद खान, सखर, नवाब शाह, मीरपुर ख़ास, दादू, घोटकी, शिकारपुर, खैरपुर नाथन शाह ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में बि बार एसोसिएशन जे ऑफिसिस ते कारा झंडा चाढ़े अदालती कार्रवाई जो बाइकॉट कयो वियो। ठटे में अवामी तहरीक पारां आलम शाह, बिलावल शाह ऐं ॿियनि जी अॻवाणी में ईदी सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। मोरो में बि अवामी तहरीक जे कारकुननि पंहिंजे ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी। मुख़्तलिफ़ बार एसोसिएशन्स में जनरल बॉडी जा इजलास पिणु थिया, जिन में 12 मई जे शहीदनि खे भेटा पेश करण समेत कातिलनि खे गिरफ़्तार न करण जी मज़म्मत कई वई। वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह जो चवणु आहे त हुननि 12 मई वाक़िए ॾींहुं जांच कराई आहे, पर मुफ़ाहिमत सबबि हू कातिलनि खे कुझु बि नथा करे सघनि। 12 मई 2007 ते चीफ जस्टिस मिस्टर जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी जे कराची आमद जे मौक़े ते दहशतगर्दनि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फायरिंग करे 50 माण्हुनि खे बेदर्दीअ सां क़त्ल करे छॾियो हो। 12 मई 2007 ते इस्लामाबाद में हिक जलसे दौरान अॻूणे आमिर परवेज़ मुशर्रफ चयो हो त अॼु इस्लामाबाद में हज़ारे माण्हुनि गॾु थी ताक़त जो मुज़ाहिरो कयो ऐं संदसि हामिन कराची में पंहिंजी ताक़त ज़ाहिर कई आहे।